नाज़रीन, पाकिस्तान में अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जे ॿिएं दौर जूं तयारियूं जारी आहिनि। ॿिन्ही धुरनि जो एडवांस टीमूं पाकिस्तान पहुचणु शुरू थी वियूं आहिनि। अमरीकी वफ़द जी एडवांस टीम इस्लामाबाद पहुची वई आहे। ईरान ऐं अमेरिका विच में इस्लामाबाद में थींदड़ ॻाल्हियुनि जे हवाले सां सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्तु कंदे रेड ज़ोन खे सील कयो वियो आहे। पुलिस जी इज़ाफ़ी नफ़री मुक़ररु करे इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे। ॿिन्ही शहरनि में मेट्रो बस सर्विस बि मुअतल आहे, जॾहिं त पब्लिक ऐं गुज़र ट्रांसपोर्ट जे दाख़िला ते पाबंदी लॻाई वई आहे। ट्रैफ़िक पुलिस तरफ़ां शहरनि लाइ मुतबादिल ट्रैफ़िक प्लान जारी कयो वियो आहे। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त पाकिस्तान में अमेरिका ऐं ईरान में ॻाल्हियुनि जे ॿिएं दौर जूं तयारियूं जारी आहिनि। ॿिन्ही धुरनि जूं एडवांस टीमूं पाकिस्तान पहुचणु शुरू थी वियूं आहिनि। अमरीकी वफ़द जी एडवांस टीम इस्लामाबाद पहुची वई आहे। ईरान ऐं अमरीका विच में इस्लामाबाद में थींदड़ ॻाल्हियुनि जे हवाले सां सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्तु कंदे रेड ज़ोन खे सील कयो वियो आहे। पुलिस जी इज़ाफ़ी नफ़री मुक़ररु करे इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे। ॿिन्ही शहरनि में मेट्रो बस सर्विस बि मुअतल आहे, जॾहिं त पब्लिक ऐं गुज़र ट्रांसपोर्ट जे दाख़िला ते पाबंदी लॻाई वई आहे। ट्रैफ़िक पुलिस तरफ़ां शहरनि लाइ मुतबादिल ट्रैफ़िक प्लान जारी रखियो वियो आहे।